मां सिंधी ॿोली आहियां, सिंधी ॿोली तव्हां सभिनी जी माता। पहिरीं माता माना जन्म ॾींदड़, ॿी माता मातृभूमि ऐं टी माता मातृभाषा। हिते वेठल नंढड़नि ॿारनि ऐं नौजवाननि खे ईअं लॻंदो हूंदो कि ये बुढ़िया वरी कौन है और ये सब फालतू कपड़े पहनकर यहाँ क्यों आई है, ये हमारी मम्मी कैसे हो सकती है। चङो पुट चङो, मम्मी न त अम्मी आया। कितनी बार तुम्हें समझाया है, जिद मत किया करो। पर मम्मा, इतनी देर पढ़ने के बाद मैं 1 घंटा भी खेलने ना जाऊं? पहले अच्छे मार्क्स लाओ, फिर क्लास में 3rd रैंक लाया हूँ। फर्स्ट क्यों नहीं? अरे पुटड़ा, ओ बचड़ी, हेडा हेडा, सिंधी आयो न? हाँ आप? मुंहिंजी ॻाल्हि छॾ, पहिरियों इहो ॿुधाए त पंहिंजे बचड़े सां छो झगड़े रही आई ऐं सिंधी हुअण बावजूद हुन सां हिंदीअ में छो ॻाल्हाए रही आई? मेरा बेटा क्या सिंधी समझेगा क्या? अच्छा, भला छो न समझंदो? जरूरत क्या है? पुटड़ी, मां त सिंधी समझां थी न, पोइ बि तूं मूंसां हिंदीअ में ॻाल्हाए रही आई। मैंने आपको बताया ना, सिंधी से हमें कोई फायदा नहीं है, इसकी जरूरत ही क्या है? पुटड़ी, पंहिंजी ॿोली, पंहिंजी मातृभाषा ॻाल्हाइण लाइ तोखे फ़ाइदो घुर्जे, कारण खपे। देखो मां जी, मां सां प्यार करण में भला कोई फ़ाइदो या नुक़सान ॾिसंदो आहे? असां में शर्म हया असुल कोन्हे? असीं पंहिंजी मां जी बेइज्जती करे रहिया आहियूं? धारी ज़बान में ॻाल्हाए असीं पंहिंजी मां खे वेसारण वेठा आहियूं ऐं असांखे हुन जो ज़रा बि अफ़सोस कोन्हे? देखो माँ जी, मेरे पास फालतू टाइम नहीं है और आप होती कौन है इतना उपदेश देने वाली? मां सिंधी ॿोली आहियां, तव्हां ॿिन्ही जी माता। सॉरी, मेरा मतलब है, मुंहिंजो मतलब आहे त जॾहिं सिंधी व्यवहार में ही कोन्हे त पोइ ॻाल्हाइजे छो? पुटड़ी, व्यवहार में तव्हां ॿियनि सां भले उन्हनि जी ॿोलीअ में ॻाल्हायो, पर पंहिंजे बचड़नि सां, पंहिंजे परिवार वारनि सां, पंहिंजनि सिंधियुनि रिश्तेदारनि सां त सिंधीअ में ॻाल्हायो। तूं सिंधी न ॻाल्हाईंदीअ, पुट तूं सिंधी न ॻाल्हाईंदीअ त तुंहिंजो बचड़ो कीअं सिखंदो? ॻाल्हाइण लाइ पहिरियों क़दम आहे ॿुधण। ॿारनि जे कननि ते जे सिंधी लफ़्ज़ पवंदा ई कोन त हू कीअं सिखंदा? पीउ त पैसा कमाइण में ऐं दुनिया भर जा झंझट पालण में पियो आहे। इहो रोल त मां खे निभाइणो आहे न पुट। जी जी, हल पुट। क्या? चल बेटा, हल पुट मतलब चल बेटा। आवाज़ी सिरिश्ते जे ख्याल खां ॾिसजे त मां भारत जूं ॿियनि ॿोलियुनि खां वधीक भरपूर आहियां, छो त सिंधी भाषा में 52 अखर यानी 52 अल्फाबेट्स आहिनि। मुंहिंजा बचड़ा ॾाढा ख़ुशि था लॻनि अॼु। 10 सुर यानी अ आ इ ई इहे त घणियुनि ॿोलियुनि में आहिनि, पर व्यंजन यानी डिक्शन ख ग ज़ इहे निराला आहिनि ऐं वरी ब ड ग य ञ इहे आवाज़ त सिंधियुनि खां सवाइ ॿियनि जे गलनि मां निकिरंदा ई मुश्किल। अरे वाह, तूं त ॾाढी प्यारी बचड़ी आई। क्या बोला? तूं सिंधी आई न पुट? हाँ, मैं सिंधी हूँ। त तूं मूंसां सिंधीअ में ॻाल्हाए। Don't know Sindhi. I understand little but cannot speak. छो भला? मेरे घर में सिंधी कोई बोलता ही नहीं है।
पर तूं सिंधी ॻाल्हाइण चाहींदीअ? यानी would you like to speak Sindhi? why not? It's my mother tongue. अरे वाह, ॾाढो सुठो बचड़ी। यानी वेरी गुड माय चाइल्ड, गॉड ब्लेस यू। Thank you. आज़ादीअ बैदि भारत में आयलनि मां किन खे लॻो त भारत जूं ॿियनि ॿोलियुनि जी पोशाक यानी लिपि देवनागरी पोशाक जे ॾांव ते ठहियल आहे, त किन मूंखे उहो वेस पहिरायो। हाणे मुंहिंजा बचड़ा अंदर अंदर अची अटकिया आहिनि त कहिड़ी पोशाक मूंखे वधीक जीआरे सघंदी, पर मूंखां त को बचड़ो पुछे ई कोन थो त मां कीअं जीअरी रहंदसि। हकीकत इहा आहे त जेसि ताईं मुंहिंजा बचड़ा सॾाईंदे तव्हां खे फ़खुर थिए थो, तेसि ताईं मूंखे लहर न को लोॾो। आदत जे करे, स्टेटस सिंबॉल जे करे, या पंहिंजी ॿोली ऐं जातीअ खे सन्मान सां न ॾिसण जे करे हर को घर में बि सिंधी नथो ॻाल्हाए। बिल्कुल हो सकता है, आई मीन थी सके तो, पर इहा आदत तोड़नी पवंदी। बचड़ा, मां तव्हां सभिनी खे ईअं नथी चवां त तव्हां दुनिया भुलाए सिर्फ़ मूं सां गॾु रहो, सिर्फ़ सिंधीअ में ॻाल्हायो। पंहिंजे बिज़नेस लाइ, पंहिंजे अभ्यास लाइ, पंहिंजे भविष्य लाइ तव्हां इंग्लिश, हिंदी या ॿियनि प्रांतुनि जी भाषाऊं सिखो, ॻाल्हायो। मूंखे को हर्ज़ कोन्हे, मूंखे को दुख न थींदो। पर हरू-भरू मूंखे पंहिंजनि घरनि मां, पंहिंजनि दिलनि मां ईअं कॾहिं फिटो त न कयो। मूंखे किथे त जॻह ॾियो, ॾींहं में 2 पल त मूंसां गुज़ारियो, मूंसां बि थोड़ो प्यार करियो, न त मां किथां जी बि न रहंदसि, मुंहिंजो अस्तित्व ई न रहंदो, मुंहिंजो नामो निशान मिटजी वेंदो ऐं मां सिर्फ़ इतिहास बणिजी वेंदसि। अल्लाह ईअं न थे जो किताबनि में पढ़जे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। गुजरात में रहंदड़ सिंधी गुजराती ॻाल्हाए थो, महाराष्ट्र में मराठी, किथे फ्रेंच, किथे इंग्लिश। हूअ बि सिंधी विश्ववासी बणिजी वियो आहे, केतिरनि ई मुल्कनि में वसे थो। पंहिंजी ज़मीन, पंहिंजो प्रांत न हुअण जो गम आहिस्ते आहिस्ते विसारे चुको आहे। हाणे छा पंहिंजी ॿोलीअ खां बि परे थींदो वेंदो? वञ पुट वञ, तोखे अर्जेंट बिज़नेस मीटिंग में पहुचणो आहे। अहिड़ा केतिरा ई प्रांत भारत में आहिनि, अहिड़ा केतिरा ई मुल्क विश्व में आहिनि जिते तव्हां हुननि सां कंहिं बि ॿोलीअ में ॻाल्हायो, पर जवाब हू पंहिंजी ॿोलीअ में ॾींदव, बंगाली, फ्रेंच या चाइनीज़ में ॾींदव। तव्हां खे समझणो हुजे, तव्हां खे हुननि सां वहिंवार रखणो हुजे त तव्हां हुननि जी ॿोली सिखी अचो। हिते बिल्कुलु उल्टो,
सिंधीअ सां सिंधीअ में ॻाल्हाइण जे बावजूद जवाब हिंदीअ में थो मिले। पंहिंजी ॿोलीअ लाइ, पंहिंजी मां लाइ मन में का इज्जत ई न, पंहिंजी जातीअ लाइ गौरव जो को एहसास ई न। असांजी जातीअ में भी के महान हस्तियूं थी गुज़रियूं आहिनि, के महान हस्तियूं हयात आहिनि। आचार्य कृपलाणी आज़ादीअ जी लड़ाईअ में गांधी जी जो साथ ॾिनो, भाई प्रताप साथ ॾिनो ऐं पोइ गांधी धाम वसायो। दादा दुखायल विनोबा भावे सां भूदान यज्ञ में साथी बणियो। साधु टी.एल. वासवाणी ऐं स्वामी लीलाशाह समाज में परिवर्तन आणण जी कोशिश कई। भगत कंवर राम पंहिंजे संगीत जो जादू हलाए माण्हुनि खे दीवानो बणायो। नारायण श्याम ऐं किशन खटवाणी साहित्य जगत में नालो कमायो। L.K. आडवाणी इंडिया जो पहिरियों सिंधी डिप्टी प्राइम मिनिस्टर बणियो। अञा त इहा गौरव गान जी लिस्ट तमाम वॾी आहे। छा इन सब जे बावजूद असांखे पंहिंजी जाती लाइ इंफीरियरिटी कॉम्प्लेक्स आहे? छा इन सब जे बावजूद असांखे पंहिंजी जातीअ लाइ गौरव जो एहसास पैदा न थींदो? ज़रूर थींदो। ज़रूरत आहे अहिड़ो लिटरेचर, अहिड़ियूं सक्सेस स्टोरीज़ असां पंहिंजे ॿारनि ऐं नौजवाननि ताईं पहुचायूं। ज़िंदह तू सिंधी आहीं, ज़िंदह तू सिंधी आहीं, ज़िंदह जे तुंहिंजी ॿोली।